ईमान जो पहिरियों जुज़ो ला इलाहा इल्लल्लाह, ना है कोई इबादत जे लायक, ना है को प्रस्त शै पूजा जे लायक इल्लल्लाह, मगर अल्लाह। चो अल्लाह। इबादत जो लायक केरा, सजदो के कपो चो अल्लाह। ईमान जो जुज़ो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जो रहबर, असां जो रहनुमा, असां जो अगवान, असां जो सरवान, असां जे दिलनि जो दिल पर, असां जे अखियुनि जो नूर, असां जे दिलनि जो सुरूर मदीने वारो साईं। अञा यहाँ न ठहरियो। सवाल को नबी आया, उन्हनि नबियन के मञण पे ईमान जो जुज़ो आ। हजरत आदम का वठी हजरत सैयदना ईसा का पो मदीने वाले साईं ताईं जेतिरा भी नबी आया सब सच्चा, सब हक वारा, सब सुहणा, सब भली ज़ात वारा। के नबी में ऐब ना है, के नबी में कमी कजी कोताही ना है। हर नबी इज्जत वारो, अजमत वारो, शान वारो। यो ईमान जो जुज़ो आ, हर नबी अजमत वारो, पर सभिनी नबियन जो सरताज, सभिनी नबियन जो इमाम, सभिनी नबियन जो सरवान तुझो मुझो नबी मदीने वारो साईं। आदम जी अञा मिट्टी पे गोही वही, मदीने वारो अगे नबी हुयो। सभिनी नबियन जो पहिरियों नबी मदीने वारो आ, ऐं सभिनी नबियन जे पुजाणी वारो बि मदीने वारो आ। हाणे हुजूर जे अचण खां पोइ क़यामत ताईं वरी को नबी न ईंदो। मुंहिंजो नबी मदीने वारो ख़त्मे नबूवत जो ताजदार आ। जो ख़त्मे नबूवत जो ताजदार हुजूर खां पोइ जेकॾहिं ॿिए कंहिंखे को नबी मञे यो काफ़िर आ। जो कटो कटो काफ़िर आ। कादियानी चवनि था त मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी बि नबी आ। असां था चऊं त मिर्ज़ो बि काफ़िर आ, उन जे मञण वारा बि काफ़िर आहिनि। मुझे नबी का पोइ क़यामत ताईं ॿियो को नबी ईंदो ई न। सुभान अल्लाह। मुझो नबी अहिड़े शान वारो आ जो हुजूर जो जिस्म बेमिसाल आ, इस्म बेमिसाल आ, मदीने वाले की ज़ात बेमिसाल आ, मुस्तफा जो शहर बेमिसाल आ, मदीने वाले साईं जो घराणो बेमिसाल आ। असां के सेखारण जे लाइ नूरी नबी बशर जे रूप में आया। खुद नूर आ, असां के सेखारण जे लाइ बशर बणजी आयो। सुभान अल्लाह। पर जिस्म एड़ो जिते कदे मक्खी न वेंदी हुई, मुस्तफा जे बदन जो पाछो न थींदो हुयो। हां हेतरा माण्हू वेठा हो, को हिकड़ो माण्हू एड़ो ता में आहे जंहिंजो पाछो न थी। पाछूलो समझो था ना सायो, पाछूलो आहे या नहीं? तव्हां जो आहे, मुंहिंजो आहे, सभिनी जो आहे। सॼी लहर की जाचो, सॼो ज़िलो तव्हांजो जाचो, पूरी सिंध जाचो, अरब अजम जाचो, पूरी रुई ज़मीन में लखे
लखे करोड़े इंसान हैं को भी इंसान जो वजूद बिना पाछे जे ना है मुस्तफा जो पाछो बिना है मालूम छो तो मदीने वारो बेमिसाल चो मदीने वारो तुझे मुझे बदन में पगर निकरे थप मुस्तफा के बदन में पगर निकरे खुशबू हाँ तुझे वात में फीणी निकरे तो बीमारियों ए बेटे नी कोरोना आई ना मानू मुंह थे चाड़ियों पियावत छो अब यो वात में हवा निकरंदी फीणी निकरंदी कोरोना पकड़ भी हिकड़े में बे में टेंखे लगंदी तुझे मुझे वात में जा हवा निकरे फीणी निकरे बीमारियों वतन मुस्तफा जे वात में लुआब निकरे तो बीमार निकरे सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक के नांग डंगो हयोगा अर्ज की या रसूल अल्लाह नांग डंगुआ साईं जन फीणी कडी लगाई जहर जो असर खत्म खैबर जी जंग में हजरत मौला अली सोने जो अखियों थी पियो साईं फरमाया अली किथे आ झंडो उने के नी तुस खैबर अली पता कर हजरत अली साईं तो जद मुझे अखियों सुजल हो जन अखियों फटे न पियो सका मुखे क्या मानू हथ सा वठी आया जरी मल सरकार वट आयो से पिक मुबारक कडी अखियों के लगे वो दी वरी पूरी जिंदगी अली जो अखियों न क्यों न उठ कता द असाबी जी अख निकरी पई मदीने वाले साईं ये फीणी लगाई त अख जड़ी रोई असाबी आया से खूह असा जो खारो वा पानी कड़ो वा साईं जन फीणी विधी तो मिस्री जड़ो मिटो हां सुभान अल्लाह असाबी आया या रसूल अल्लाह फट फुरडियूं थींदियूं आहिनि दवाऊं करे बीठो वया फटन ता छुटन या रसूल अल्लाह बदन में टुशो गंद तो निकरे बदबू थी थे साईं फरमा हेडे आ वे जो विहारे पिक मुबारक लगायो सूर पे कदम फट फुरडियूं पे कदम बदन में ता हयात खुशबू सुरहान चार जालू चार जालुन जो असा हेडा अतर जो घुरायूं यमन जा अतर शाम जा अतर वडा वडा कीमती अतर घुरायूं जी पर असा जे बदन में एड़ी खुशबू न है जेड़ी तुझे बदन में कदे अतर लगाईंदे तो के डिठो को न तो या खुशबू किथों आंदी थी जी बुधो ही अतर जी खुशबू न है मदीने वाले साईं जे लुआब दी पिक मुबारक दी देर की वारा है न मदीने वाले जो शान है न सोने नबी जो शान औ जेको पिटियो निफा को चदो नबी असा वांगुरो नबी असा जेड़ो हो चई सन दोरा तुझे बदन में बदबू ईंदी आ मुस्तफा जे जिस्म में खुशबू गर्मी ता जे डहर की जी हुई जामा माशाअल्लाह बदी लक्ष साबुन हणे न त जालब पासे में वेहण नदी नजमुआ ढूंढ जड़ी थप थी खई वई जने लक्ष जी सजी टिकी हणे तने मुने जो बदन साफ थी ओ मिठा मुस्तफा असा वांगुर ना है जो मदीने वारो असा वांगुर ना है मुस्तफा के बेमिसाल मंजण पियो ईमान जो जुजो सभनी नबियन के मंजण ईमान जो जुजो मदीने वाले साईं के खत्म नबूवत मंजण ईमान जो हिस्सो ऐं जेके आसमानी किताब लथा आसमान ता जेके किताब लथा उन्हन के मंजण ईमान जो जुज़ो आसमानी किताब मूसा करीमुल्लाह ते तौरात लथो हजरत दाऊद ते ज़बूर लथो हजरत ईसा ते इंजील लथो तुझे मुझे नबी ते गलायो केड़ो किताब हाय 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 तौरात ज़बूर इंजील सब शान वारा पर कुरान दे बिस्मिल्लाह जी पेज मथा हड़ई किताब कुर्बान करे
सुभान अल्लाह मुझो नबी बेमिसाल त मुस्तफा ते लथल किताब किताबन में सब किताब मट जी विया बदल जी विया उनन जे मुल्लन पातिरन उनन के मटायो आयतन में हेरा फेरी करे चली पंजे मकसद जा लफ्ज उन में मिलाए चलियो पर रब फरमायो कुरान के मां रब तो नाज़िल कया कुरान जो जिम्मेदार मां अल्लाह हुआ क़यामत अची वेंदी कुरान जो हिकड़ो हरफ हिकड़ो लफ्ज हिकड़ो जुमलो हिकड़ी आयत न घट भी न बदंदी न बदल भी न तब्दील थींदी कुरान सा प्यार यो भी ईमान कुरान पढ़ण यो भी ईमान कुरान के मञण यो भी ईमान पर रुगे कुरान के ॾिसे न यो भी ईमान ॾिसे रुगे ज़ियारत करे कुरान जी नजर चिट्टी न थस नजर कमजोर थी वई आ कुराड़ो पोड़ो चश्मो चाड़ियो थस अखियुनि ते सुबुह जो रोज़ानो खोले कलाक अध कलाक कुरान जो वेही रुगे दीदार करे पढ़ण त वडी शे यार के दीदार करे निर्त चिट्टी थी विंदी नजर तेज जो कुरान के मञण बे ईमान आसमानी किताबन के मञण बे ईमान पहले नंबर पे ईमान जो पहिरियों हिस्सो आ अल्लाह के मञण ॿियो हिस्सो आ अल्लाह जे मलाइकन के मञण मलाइक चो मलाइक रब जी नूरी मखलूक न मर्द हैं न औरतों हैं जिन सही बिया समझो था ना नूर जा ठयल नूर जा ऐ ओए असा जे नजरुन का पोशीदा लिकल है असा दिसी असा जो अखियों मलाइकन के दिसी न थियूं सगन पर आहिन असा सा गड हे मौलवी वेठो आ ना छा हे मौलवी इम्तियाज हिन जे कुलन ते ब मलाइक वेठा आहिन नजर अचने वदा गलायो तोखे मुखे हुआ अख कोने जो मलाइकन के दिसूं पर मदीने वारो साईं मलाइकन के इन नखन से दिसंदा दिसी पोत हर को मञंदो न पर अण ॾिठो मञण इहो बि ईमान छा अण ॾिठो गलायो छा अण ॾिठो मञण इहो बि ईमान ईमान जो जुज़ो अल्लाह के मञण ईमान जो ॿियो जुज़ो आ मलाइकन के मञण ईमान जो टियों जुज़ो आ अल्लाह जे किताबन के मञण ईमान जो चौथों जुज़ो आ अल्लाह जे मोकिलियल नबीयन रसूलन के मञण मिठे मोहम्मद करीम याद भी अंदव ऐं ईमान जो पंजो जुज़ो है तकदीर के मञण तकदीर अल्लाह जा फैसला चंगाई मठाई खैर शर नफो नुकसान बीमारी दंगाई चंगाई सब केर थो जे जे बीमारी आई कहने नी शिफा आई कहने नी गालायो नफो मिलो कहने नो नुकसान आयो किथों आयो सभनी जो फाइल अल्लाह हुआ नफन नुकसानन जो अल्लाह ताला जल्ल शानहू ही पैदा करण वारो हुआ इनके मञण इहा है तकदीर तकदीर के मञण ईमान जो पंजो जुज़ो ईमान जो छहो जुज़ो मरी वरी चेरो थी उथण आवाज मरी वेंदासीं न तां भी मरंदो मां भी मरंदुस ॾींहं पुने हर को मरंदो हिते हर कंहिंखे रहणो कोन्हे नेठ मौत ईंदो तव्हां भुटाईअ था ॻाल्हायो तव्हांखे मरणो ई न आहे जवाब ॾियो ॾहरकी वारा कोन मरंदा छा हर चीज जे मथां मौत हिकड़ो ॾियारो मौत जो मुक़रर मरंदासीं पर मरण खां पोइ वरी अल्लाह चेरो करे उथारींदो मरण खां पोइ वरी जिनमल मरी वियासीं न कब्र में वञी पवंदासीं कब्र जे मिट्टीअ में पवंदासीं पोइ जेके वली आहिनि अल्लाह जा प्यारा पैगंबर शहीद सिद्दीक वली उन्हनि जा जिस्म बि कब्र में सलामत हूंदा जो उन्हनि जा जिस्म बि गिरंदा न पर मुजरिम मुनाफिक ॾोहारी
उन्हनि जा जिस्म कब्र जे मिट्टी में ॻरी वेंदा, जली वेंदा, पानी में उन मिट्टी जे अंदर मिट्टी थी वेंदा, हड्डा बि ॻरी वेंदा, पर वरी अल्लाह उन्हनि खे दोबारो चेरो करे उथारींदो। मरी वरी चेरे थी उथण इने खे मञण इहो बि ईमान जो जुज़ो आहे। ॻाल्हायो इहो बि ईमान जो। काफ़िर चवंदा आहिनि, मुनाफ़िक चवंदा आहिनि अबा मरी वियासीं मिट्टीअ में पइजी वियासीं, हाणे केरु असांखे जीआरींदो? कीअं चेरा थींदासीं? मरण खां पोइ जॾहिं मिट्टीअ में ॻरी वेंदासीं। इहे मके जा काफ़िर बि इएं चवंदा हुआ। कुरान में सूरह यासीन में रब फरमायो क़ाल मन युहिल इज़ाम वहिय रमीम। काफ़िर चयो जॾहिं असां मिट्टीअ में ॻरी असांजा हड्डा बि पायमाल थी वेंदा, केरु असांखे जीआरींदो? केरु असांखे उथारींदो? कुल महबूब चईन, महबूब ॿुधाईन युही अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा। हा हा वो रब ताके वरी जीआरींदो जे पहिरियों भेरो ताके पैदा कयो। पहिरियों भेरो जॾहिं तूं हुईं ई न, अण हूंद मां तोखे ख़लक़ई या न ख़लक़ई, पैदा कयई या न कयई, पोइ जे रब पहिरियों भेरो तोखे पैदा कयो हो न, युही अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा, जे पहिरियों भेरो पैदा कयो वो वरी दोबारो तोखे जहिड़ो करे उथारींदो। ॾिसो न असुल कमाल इहा त नोट कागज़ हुयो ई कोन, पोइ कागज़ ठहियो, इन खे रंग रूप लिख पढ़ थी, इहा ॻाल्हि आहे मुश्किल। भला हे फाटी वञे पोइ त इन खे वरी टेप हणी माण्हू ॻंढे सघे थो, खौर सां बि ॻंढे सघे थो। समझो था न? हिकड़ी शइ जेका ठहियल आहे उहा ठही वञे, फिटी वञे, उनखे ठाहे बि सघिजे थो। असुल शइ आहे अव्वल ठाहिण, जॾहिं वजूद ई न हुयो उनखे जोड़ण, इहो कमाल आहे। रब फरमाए थो तव्हां हुयो बि न, मूं रब तव्हांखे ख़लक़ियो। हा हाणे हे खाधल फ़कीर में हुयो ई कोन, रब इनखे ठाहियो, माशाअल्लाह सुहिणी सूरत सुठड़ी अण हूंद मां रब ख़लक़ियो, मारे मिट्टीअ में विझी वरी जीआरणी त सोली ॻाल्हि आहे न। रब फरमाए थो मुंहिंजे अॻियां देरि नाहे, तव्हांखे वरी जीआरींदुसि, ज़िंदह करे उथारींदुसि। भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानहु। ॿियो त ठहियो, पर हे तव्हांजे आङिरुनि जा जेके आहिनि न, हे लकीरूं आङिरुनि जूं इहे बि साॻियूं साॻियूं ठाहियूं। अब वोट ॾींदा आहियो न वञी, हे अंगूठो हिकिड़े माण्हू जो अंगूठो इन जूं लकीरूं 5 लख माण्हू हिन, मिसाल 5 लख माण्हू हिन तव्हांजे हिन तक जा, हिन डहरकी जा 5 लख माण्हू त हिकिड़े जो अंगूठे जा निशान ॿिए सां बिल्कुलु न मिलंदा। पर सॼी दुनिया में करोड़े अरबे इंसान आहिनि, हिकिड़े जा निशान ॿिए सां न मिलंदा। समझो था न? छो त अल्लाह जी कारीगरी आहे, रब इहो ठाहियो आहे इन हिसाब सां जो करोड़ माण्हू अॼुकल्ह हाज़िरी ऑफिसुनि में इन्हनि में बि फलाणो माण्हू फलाणे टाइम ते हाज़िर थियो, मिशन ॿुधाईंदो, कंप्यूटर ॿुधाईंदो, छो ॿियो को वञी अंगूठो हणे चवंदा बाबा कूड़ थो हणी, तूं नहीं अंगूठो जिते हणो आहे उहो माण्हू हे नाहे। तव्हां सम्झो था न? अल्लाह फरमाए थो जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथारींदो मां न, तव्हांजा इहे जेके आङिरुनि जा निशान उहे बि तव्हांजा साॻा ई साॻा हूंदा। अखियूं बि साॻियूं, कद काठ बि साॻो, जिस्म बि साॻो, पर तव्हांजे आङिरुनि जा हथनि पेरनि जा निशान बसमात इहे बि तव्हांजा मां साॻा बणाईंदुसि। मां ओॾी ताक़त वारो रब आहियां। इहे ईमान जा 6 जुज़ा ऐं 7 जुज़ो इहो त क़यामत जे ॾिहाड़े खे मञण। क़यामत जो ॾिहाड़ो फैसले जो ॾिहाड़ो थींदो, अदल जो ॾिहाड़ो थींदो, उन में सभिनी इंसान
खे रब कब्रुनि मां जेरो करे हिकड़े मैदान में गॾु करे उन्हनि खां हिसाब किताब वठंदो छा दुनिया में कई चङाई कई या बुराई कई खैर कमाई या शर कमाई नेकी कई या बदी कई इन जो हिसाब किताब क़यामत जे ॾियारे थींदो क़यामत जे ॾियारे खे मञण ईमान जो सस्तो जुज़ो वरी मुड़े ध्यान कयो ईमान जो पहिरियों जुज़ो आहे अल्लाह खे मञण ॿियो जुज़ो आहे मलाइकनि खे मञण टियों जुज़ो आहे नबीअनि ऐं रसूलनि खे मञण चौथों जुज़ो आहे आसमानी किताबनि खे मञण पंजों ईमान जो जुज़ो आहे तक़दीर खे मञण छहों जुज़ो आहे मरी वरी जेरे थी उथण खे मञण ऐं सतों जुज़ो आहे ॻाल्हायो पुट क़यामत जो ॾियारो थींदो हिसाब किताब पुछाणे जो ॾियारो थींदो हिते जेको कमायोसीं उन जो हिसाब हुते ॾियणो मदीने वाले साईं फरमाता दुनिया मज़रातुल आखिरा दुनिया आखिरत जी खेती आ जेको हिते कमाईंदो उन जो नफ़ो हुते मिलंदो जे माण्हू चङा कम कया उन जो चङो बदिलो मिलंदो जन्नत जी सूरत में